इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान चयो आहे त कुझु शरपसंद माण्हुनि मूजिबि ताज़ी ज़मनी चूंड ख़ासि तौर ते हरीपुर NA अरिड़हं खे तकरारी बणाइण लाइ बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि, जंहिंमें NA अरिड़हं हरीपुर में DRO ऐं RO जी मुक़ररी खे साज़िश करार ॾियणु शामिल आहे। इलेक्शन कमीशन जी हिकु प्रेस रिलीज़ में चयो वियो आहे त इहे दावाऊं हक़ीक़त जी बुनियादुनि ते बिल्कुलु उबतड़ आहिनि। आम चूंडुनि में अमले जी खोट सबबि इलेक्शन कमीशन लाइ RO ऐं DRO मुक़ररु करणु मुमकिन नाहे, जॾहिं त ज़मनी चूंड में ज़रूरत मुताबिक़ इहो कयो वेंदो आहे। पधिराई मूजिबि ज़मनी चूंड में पिणु साॻिए ई इलाइक़े में मुक़ररु इलेक्शन कमीशन ऑफिसर खे DRO ऐं RO मुक़ररु कयो वियो। इलेक्शन एक्ट 2017 तहत उहो कमीशन जो मुकमल तौर ते क़ानूनी इख्तियार आहे ऐं इलेक्शन कमीशन हमेशा ज़िलई रिटर्निंग ऑफिसर ऐं रिटर्निंग ऑफिसर खे मुक़ररु कयो आहे। एजेंसियुनि चयो त ज़िले रिटर्निंग ऑफिसरनि ऐं रिटर्निंग ऑफिसरनि जी मुक़ररी पोलिंग वारे ॾींहं खां घणो अॻु कई वेंदी आहे, पर इलेक्शन वारे ॾींहं ताईं कंहिं बि तरफ़ खां को एतिराज़ न उथारियो वियो ऐं इहे इल्ज़ाम इलेक्शन हाराइण खां पोइ लॻाया पिया वञनि। इलेक्शन ख़तमु थियण खां पोइ तकरारनि खे हल करण लाइ मुख़्तलिफ़ फोरम मौजूदु आहिनि। जेकॾहिं रिटर्निंग ऑफिसर का बि दरख़्वास्त वठण खां इनकार करे हा त लाॻापियल पार्टीअ खे इलेक्शन कमीशन सां राब्तो करणु घुरिजे हा, पर कंहिं बि पार्टीअ तरफ़ां इहो न कयो वियो। चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जमहूरियत ऐं सियासी इंसाफ़ जी जदोजहद मां पैदा थींदड़ अवामी तहरीक जो योम बुनियाद जशन पीपल्स पार्टी जे 58 योम तासीस ते पंहिंजे बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी हमेशा मज़लूमनि जे हक़नि लाइ पंहिंजो आवाज़ उथियारियो आहे। पीपल्स पार्टी ग़रीब तबिके, हारियुनि, मज़दूरनि, औरतुनि ऐं अक़लियतुनि जी आवाज़ बणिजंदी रहंदी। उन वधीक चयो त क़ाइदे मिलत शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ताईं पीपल्स पार्टी तारीख़ी जदोजहद ऐं बेमिसाल कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अवाम खे बाइख्तियार बणाइण लाइ आवाज़ बुलंद कयो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जमहूरियत लाइ बेमिसाल जदोजहद कई। सदर आसिफ अली ज़रदारी जी क़यादत में पाकिस्तान बेमिसाल कामयाबियुनि जो दौर ॾिठो। सदर ज़रदारी जी क़यादत में आइन बहाल थियो ऐं तारीख़ी अरिड़हीं आइनी तरमीम मंज़ूर कई वई। वफ़ाक़ी इतलात वारे वज़ीर अता तारड़ मुल्क में वधंदड़ दहशतगर्दी ऐं ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत जी कारकर्दगी ते सख़्त तनक़ीद कंदे चयो आहे त मुल्क में दहशतगर्दीअ जे केसनि जो अंग 4000 खां वधी वियो आहे, पर ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत पंहिंजे कमज़ोर प्रोसिक्यूशन सिस्टम जे करे दहशतगर्दनि खे सज़ा ॾियण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे अता तारड़ चयो त गुज़िरियल 3 सालनि दौरान ख़ैबर पख्तूनख्वा में हिकु बि दहशतगर्दी जे केस में सज़ा नाहे ॾिनी वई, जॾहिं त सूबे में वधंदड़ दहशतगर्द सरगर्मियूं सूबाई हुकूमत जी कोताहियुनि जो नतीजो आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर सिर्फ़ अडियाला जेल जे ॿाहिरां नारा हणण लाइ ईंदो आहे, जॾहिं त सूबे में इस्पतालूं, स्कूल, रोड ऐं अमन अमान बदतरीन हालत में आहे। वफ़ाक़ी इतलात वारे वज़ीर इल्ज़ाम लॻायो त ख़ैबर पख्तूनख्वा में नॉन कस्टम पेड गाॾियुनि जो मसइलो बि सूबाई हुकूमत जी नाकामी आहे। बशाम धमाके में इस्तेमालु थींदड़ नॉन कस्टम पेड गाॾीअ जो हवालो ॾींदे हुन चयो त अहिड़ियुनि गाॾियुनि खे रोकणु सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। सियासी अदम इस्तेहकाम पखेड़ण जी कोशिश बि कई पई वञे, जॾहिं त PTI जो मुल्क दुश्मन माण्हुनि सां वास्तेदारी वाज़े थी चुकी आहे। अता तारड़ चयो त पाकिस्तान हमेशा अमन चाहींदो रहियो आहे, पर ख़ैबर पख्तूनख्वा में सियासी ऐं इंतिज़ामी नाकामियुनि जे करे दहशतगर्दीअ जा ख़तरा वधी रहिया आहिनि। वफ़ाक़ी नाणी खाते जे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुल्क जी मईशत सही रुख़ में वधी रही आहे ऐं मुआशी इस्तेहकाम लाइ सुधारनि जो अमल तेज़ीअ सां अॻिते वधी रहियो आहे। पाकिस्तान ऐं IMF विच में स्टाफ लेवल जो मुआहिदो थियो आहे, जेको मईशत लाइ हिकु अहम तरक़ी आहे। मौसमियाती फाइनेंसिंग मुस्तक़बिल जी ज़रूरतुनि मां हिकु आहे ऐं हुकूमत हिन शोबे खे ख़ासि तरजीह ॾेई रही आहे। हुकूमत तरक़ीअ में तसलसल बरक़रार रखण जी कोशिश करे रही आहे। नाणी खाते जे वज़ीर वधीक चयो त इम्पोर्ट में 5% वाध थी आहे, जेको हुकूमती पॉलिसियुनि में मुस्बत असरनि जो नतीजो आहे। चेयरमैन PCB ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी परदेही टीमुनि जे दौरे दौरान मिसाली इंतज़ामनि जी सिक्योरिटी फोर्सिस खे ख़िराज तहसीन पेश कयो। PCB चेयरमैन ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सोशल मीडिया प्लेटफॉर्म X ते पंहिंजे बयान में चयो त नवंबर में हिकु अफ़सोसनाक वाक़िए खां पोइ रावलपिंडी ऐं इस्लामाबाद जी सिक्योरिटी हिकु वॾो चैलेंज रही आहे। रावलपिंडी ऐं इस्लामाबाद पुलिस, रेंजर्स ऐं पाकिस्तान आर्मी शानदार कमु कयो। हुन वधीक लिखियो त हज़ारें सिपाही ऐं ऑफिसर ड्यूटीअ ते मुक़ररु कया विया। टीम पाकिस्तान, ॾखण अफ्रीका, ज़िम्बाब्वे ऐं श्रीलंका जे बोर्डनि ऐं टीमुनि जो असां सां गॾु बीहण लाइ थोराइता आहियूं।